बिछिया मटियारी वेझो ॻोठ बच्चू गहीला ॻोठ यार मोहम्मद ख़ुश्क ॻोठ सोनो ख़ान ख़ुश्क ॻोठ शाहनवाज़ खोसो ॻोठ मिस्री जखरेजा जे रिवासिन रोड जो कमु मुकम्मल न थियण ख़िलाफ़ जसकम सिटी मटियारी जे सदर सदाम खोसो रोशन गहलो ग़ुलाम हैदर खोसो अमीर जी अॻवानी में मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठनि जे रस्ते जो कमु काफ़ी टाइम पहिरीं शुरू थियो ऐं थोरो हलियो इन खां पोइ बंदि थी वियो ठेकेदार गुम थी वियो आहे। असां काफ़ी दफ़ा ज़िले इंतज़ामिया खे चयो पर ठेकेदार बाअसर हुअण करे बिल अॻुवाट कराए फ़रार थी वियो आहे। असां ॻोठाणा DC मटियारी खां मुतालबो था कयूं त बाअसर ठेकेदार जो लाइसेंस कैंसिल करे रोड जो कमु कंहिं ॿिए ठेकेदार खां करायो वञे। असांखे अचण वञण में वॾी तकलीफ़ थिए थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।